हाँ, अस्सलाम वालेकुम दोस्तों। हे यूनियन काउंसिल जिंदो देरो जी ऑफिस आ मदे जी वेझो उते इन वक्त आया हूँ। यूनियन काउंसिल ऑफिस में को भी मुलाजिम कोने, न चेयरमैन आ, न वरी कोई सेक्रेटरी आ, न कोई बियो को अमलो आ, को क्लार्क आ। मुकम्मल यूनियन काउंसिल ऑफिस खाली लगी पई आ। ए ऑफिस में खट दरीली हिकिड़ी पई आहे। चौकीदार त मुंडो चौकी ना आहे ॾींदो। हे सफ़ाई जो हाल आहे। पर सवाल मूंखे असल में कंप्लेन मौसूल थी ज़ाकिर शेख खां नौजवान जेको जिंदे दरे जो आहे, उन मूंखे फ़ोन कई त मूंखे त मुसलसल हिते जेको आहे सर्टिफिकेट, जेको मैरिज सर्टिफिकेट आहे, उन हवाले सां तड़पायो वञे थो। हितां जो जेको वाइस चेयरमैन आहे, जेको जमात इस्लामी सां बि ताल्लुक़ रखे थो पियो, हाफ़िज़ मंसूर अहमद भुट्टो, उहो जेको आहे मूंखे घणनि माण्हुनि जेको आहे इहो ॿुधायो आहे त उहो मैरिज सर्टिफिकेट यानी कि निकाहनामे जे हवाले सां माण्हुनि खे ॾाढो जेको आहे उहो पंध थो कराए। ख़बर न आहे फीस वग़ैरह बि उनखे पंहिंजी मिले थी, उन खां पोइ बि सम्झ में ॻाल्हि नथी अचे ईअं छो थो थिए। वक़्त ते उन्हनि खे शइ नथी मिले। ऑफिस में गंदगी पंहिंजी जॻह ते आहे, उन हवाले सां मां हिते ऑफिस में आयो आहियां। हीअ जेको आहे तो ऑफिस में न सेक्रेटरी आहे, न को चेयरमैन आहे, न कोई ॿियो को अमलो आहे। घटि में घटि पुछनि त 15 मुलाज़िम बि आहियूं, भई बचति कोन्हे का, पघार टोटल जेको आहे मुलाज़िमनि में हली थी वञे। पर मुलाज़िम आहिनि किथे? हे सिर्फ़ु कुर्सियुनि ते, हे कुर्सियूं माना मुलाज़िम आहिनि सम्झो ऑफिस जूं। बाक़ी मुलाज़िम भाऊ ॿाहिरि मुलाज़िम काॾे विया आहिनि? सुबुह आया, हाणे बि त माना 12 साढा 12 था थियनि भाऊ। अच्छा, इहो मुराद हुनजो छा मसइलो आहे ज़ाकिर शेख जो, इहो थोरो ॿुधाइजो। ज़ाकिर जो मसइलो निकाहनामे जो, इहो मसइलो हल थी वियुसि साईं मंसूर खे ॾिने निकाहनामो तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया आहिनि। मुंहिंजा 15-20 ॾींहं न थी विया। मूंखे कल्ह टियों ॾींहुं मिलियो निकाहनामो, उहो मां ठारायोमांसि। बाक़ी सेक्रेटरी साहिबु न हुयो, थोरो कम सां वेलो माना इन जे हिक हवाले सां। तेल जा पैसा मूंखे न ॾिने। निकाहनामे चए साईं मूंखां 1000 रुपयो वरितो इन जे करे। हा हा, उहो तेल जा पैसा चए टोकन मां 2 दफ़ा मां भरिया आहिनि पैसा, 750 भरिया आहिनि मां। टोकन जा पैसा बि 750 2 दफ़ा मां भरिया आहिनि टोकन जा। इहो नादरा जेको फीस आहे उहा माना मुंहिंजा रिजेक्ट थी वियो आहे, माना 2 दफ़ा माना 1400 जी जी। चए न साईं, उहो टोकन नादरा वारनि ॾिनो हुन, निकाहनामो माना जमा थियल हुन जे करे रिजेक्ट थी विया। न न, मुंहिंजे लाइ मूंखे न चयो आहे इहो नाम कर, मां छो वठंदुमि? तव्हां घुरायोसीं जेकॾहिं न न, इहो कूड़ आहे, इहो ग़लति आहे। हरूभरू बयानु सही न आहे। हरूभरू पाण बि त हुयो भाऊ, पाण हिते हले वियो, मां छा जे लाइ वठंदोमांसि पैसा? सां अच्छा, हीअ चेयरमैन साहब बि कोन्हे, वाइस चेयरमैन बि कोन्हे, उन सां गॾोगॾु सेक्रेटरी कोन्हे, को अमलो कोन्हे, को ऑफिस मुकम्मल ख़ाली आहे। हीअ हिकिड़ो क्लार्क आहे जेको वेठो आहे मुराद साहिबु, उन जे हवाले सां बि कंप्लेन मौसूल थी। हाणे कंप्लेनर जेको आहे उहो हलियो वियो आहे, शायदि ई ॿुधाए थो पियो त हाफ़िज़ मंसूर साहिबु उनखे फ़ोन कई आहे त अचो त मां तव्हांजो कमु कयां थो। हाणे हे जेको आहे तो ॾिसो मुलाज़िम, ॾिसो केतिरा आहिनि, वरी कमु जेको आहे तो ॾिसो त पुछंदा त भई 10 क्लार्क आहिनि। हाणे हे ॾिसो न, हे जेको आहे तो हे साईं चवां त गंदगीअ जा माना जेको आहे तो हे ॼारो ॾिसो, कुल कपिड़ो कोई मां हाइण जे लाइ तयारु न आहे। हिन में दरीअ में तव्हां ॾिसंदव न मिटी लॻी पई आहे, हिते जेको आहे तो हे मिटी लॻी पई आहे, सफ़ाई करण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं मुलाज़िम पघार चवंदे ई वियो आहे असां तरक़ियाती कमु काॾूं करायूं, जेको आहे मुकमल तरह सां सभु असांजो जेका बि बजट आहे पघारुनि में थिए वञे। पघार त ॾियो था, ठीकु आहे, पघार भली ॾियो मुलाज़िमनि खे, पर मुलाज़िम आहिनि किथे? उन्हनि खां कमु केरु वठंदो? असांजो जेको यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे अशरफ सहतो साहिबु, इन जेको आहे तो भींग करे छॾी आहे पूरी ऑफिस जी तबाही, यूनियन काउंसिल जी तबाही। चेयरमैन साहिबु निजी पंहिंजी छड़ी तबाही आहे अशरफ सहतो साहिबु। ऐं उनखां पोइ ज़िलई चेयरमैन ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिबु बि ख़बर न अलाए छो पुछाणो नथो करे। चेयरमैन साहिब खे खपे हिते ऑफिस में वेहे न, वेहो मुलाज़िमनि खे ड्यूटी ते पाबंद कयो, उन सां गॾोगॾु जेको आहे हिते थोरो घणो कमु करायो टके पैसे जो। हे छा आहे ऑफिस जी हालति जेका लॻी पई आहे।
ऑफिस खे थोरो रंग रोगन कयो। हीअ जेका सालनि खां वठी जेका हिनखे न चौधीवारी थी लॻे, न को ॿियो को कमु थो थिए ऑफिस में,